الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يدعون إلى كتاب الله ليحكم بينهم ثم يتولى فريق منهم وهم معرضون ذلك بأنهم قالوا لن تمسنا النار إلا أياما معدودات وغرهم في دينهم ما كانوا يفترون فكيف إذا جمعناهم ليوم لا ريب فيه ووفيت كل نفس ما كسبت وهم لا يظلمون صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़रियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदनि जे उन तबके जो बयान फरमायो हो जेके पंहिंजे पंहिंजे दौर जा वॾा ज़िद्दी हुआ, वॾा नाफ़रमान हुआ, जिन अल्लाह ताला जे चूंडियल नुमाइंदनि खे यानी पैगंबरनि खे क़त्ल करे छॾियो. उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे दीन ईमान त न आंदऊं, इस्लाम त न आंदऊं, उन दौर जे शरीयत ते अमल त न कयूं, पर रहंदो ज़िद में अची इनाद में अची एतिरो सरकशीअ ते लही आया जो पैगंबरनि सगोरनि खे क़त्ल कयूं. पोइ पैगंबरनि सगोरनि जे क़त्ल खां पोइ जेके सालिया माण्हू उन्हनि खे तंबीह करण जे लाइ उभरिया उन्हनि खे बि इन्हनि क़त्ल करे छॾियो. एॾा ज़िद्दी आहे. अल्लाह तबारक व तआला हिननि यहूदनि जे इन ज़िद्दियत, शरारत, तासुब ऐं इनाद खे बयानु कंदे अॼोकिन आयतुनि जो कुझु ख़ुलासो ज़रा अजीब अंदाज़ में बयानु कयो आहे. हिननि आयतुनि जे नाज़िल थियण खां पहिरियां मदीने आलिया में कहिड़ो सबबु हो, हीअ आयतूं नाज़िल छो थियूं, उन जे लाइ ज़रा थोरो उलमा मुहद्दिसीन जे उन्हनि रिवायतुनि खे उथलाइणो पवंदो जेके हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो सबबु ॿुधाइनि थियूं, जिन में शान नुज़ूल ज़रा हिन तरह लिखियल आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त पुराणे ज़माने में हुज़ूर सलातो सलाम जन जे दौर में यहूदी वॾा मालदार हूंदा, मुसलमान ग़रीब आहे, ऐं यहूदियुनि जे अंदरि वॾा वॾा आलिम बि हुया तौरात जा. पर यहूदियुनि तौरात जे आयतुनि ते अमल करणु छॾे ॾिनो. जेकॾहिं कोई ग़रीब तौरात जी नाफ़रमानी कंदो हो, जेको हुकुम तौरात में लिखियल आहे हुन जी नाफ़रमानी को ग़रीब करे त हुन ते सज़ा लागू थींदी. पर जेकॾहिं को अमीर नाफ़रमानी करे तौरात जे कानून जे ख़िलाफ़ वर्ज़ीअ में वञी करे त हुनखे सज़ा कोन मिलंदी. हुन जे लाइ वरी का तावील करे उन अमीर खे बचाईंदा. पोइ उन्हनि जी इहा पुराणी रस्म ऐं रवाज हलंदी आई. हुज़ूर सलातो सलाम जन जे ज़माने में हिकिड़ो यहूदी मालदार हो, हिकिड़ी औरत यहूदियाणे सां ज़िना करे विधाई. ॻाल्हि ज़ाहिर थी, शाहिदनि सां सबूतनि सां ॻाल्हि पकड़िजी पई. पोइ हुननि पंहिंजे तौरात जे मुताबिक़त सां पंहिंजे यहूदियुनि जे आलिमनि वटि वञी करे उन मसइले जो हल करायो. त उन तौरात जे अंदरि लिखियल हो अज़ाने तो अज़ाने फजरिदो कुल्ल वाहिदिन मिनहुमा मिअत जल्दतन अश्शैख़ु वश्शैख़तु इज़ा ज़नया फरजमुहुमा नकालन मिन अल्लाह.
मर्द ऐं औरत खे रजम कयो। जॾहिं शाहिदनि सां ॻाल्हि साबित थी वञे ज़िना जी मर्द औरत जी, ॿिन्हिनि खे रजम कयो। रजम माना पथरनि सां चुटे मारियो न जेसिताईं मरनि। पोइ पथर हणिबो त भॼी था न, बीहंदा त कोन। पोइ छा कबो, थोरो ज़मीन खे खोटे चेल ताईं उन ज़मीन में हीअं उनखे पूरे, पोइ परे खां उनखे पथरनि सां चुटबो। पहिरियां उहो पथर हणंदो जेको शिकायत खणी ईंदो काज़ीअ वटि त हिननि खे सज़ा ॾियो, मां हिननि खे ॾिठो आहे हिननि ज़िना कई आहे, नथा मुड़नि। जे न मुड़ंदा तव्हां सज़ा न ॾींदव त पोइ मुआशिरो अञा मज़ीद ख़राबु थींदो, हिननि खे सज़ा ॾियो। पहिरियां जेको शिकायत खणी आयो आहे उहो, पोइ जेके हुनजा शाहिद आहिनि उहे, पोइ जेको काज़ी साहिबु फ़तवा थो ॾिए उहो, इहे पहिरियां पथर हणंदा। मरे जेकॾहिं अलाह वटि सज़ा त तव्हांखे मिलंदी न। पोइ जेकॾहिं कूड़ ते शाहिदी ॾिनी अथव त, जेकॾहिं कूड़ी दावा कई अथव, प्लानिंग कई अथव, कुझु बि कयो अथव, शुरूआति तव्हां कंदव, तव्हांजे पोयां ॿिया माण्हू हूंदा न। जेकॾहिं तव्हां काई बि पंहिंजी प्लानिंग कई आहे त हिन माण्हू जो खून क़यामत जॾहिं हिते त भला ठीकु आहे, कानून शरई थी पियो, उते तव्हांखे सज़ा मिलंदी। ॿियो माण्हू पहिरियां पथर छो हणे, झलियो दिलि बीहो, हणो पाण पहिरियां। पोइ केतिरा ई शरीयत ते अमल करण वक़्तु जंहिं महिल चयो वेंदो त काज़ीअ जे साम्हूं, माण्हुनि जे साम्हूं उहे शाहिद बि अचनि, उहो दावेदार बि अचे, काज़ी साहिब बि पहिरियां इहो पथर हणे दावेदार, त पोइ हुन महिल हटी वेंदो। हटी छो थो बीह न, चई थो त हिननि ज़िना कई आहे, पोइ तो शाहिद ते पेश कया आहिनि, बीह पहिरियां सज़ा शुरूआति कर न, तूं पोयां सभु हणंदा पथर। पोइ जे भॼी वियो त माना कूड़ो आहे, हिनखे वठो सज़ा ॾियो। कूड़ियूं दवाऊं खणी थो अची, कूड़ा शाहिद ते बीहारी, माण्हुनि जे मथां इल्ज़ाम तराशियूं, हाणे सॼी सज़ा वरी हिनखे लॻंदी। पोइ उहा सज़ा बि रजम जी न, कूड़ीअ जी, कूड़ी शाहिदीअ जी, कूड़ हणण जी, तोहमत हणण जी सज़ा लॻंदी हुनखे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में यहूदियुनि मां हिकिड़े मालदार अमीर माण्हू, यहूदियुनि पंहिंजे ख़ानदान मां ई, माना अमीर ख़ानदान मां ई, यहूदी हाणे हिकिड़ी औरत सां ज़िना करे वधी। शिकायत तौरात जे मुताबिक़ संदन यहूदियुनि जे आलिम वटि पहुती। उन्हनि ॾिठो त तौरात में त लिखियलु आहे त ॿिन्हिनि खे रजम कयो, पर हिन चयो त न न, मुस्लमान जे नबीअ ॾे था हलूं। अड़े बाबा ॿुधाए छो, मथां मुस्लमान जे नबीअ ते क़ुर पाक जेको नाज़िल थिए थो आख़िरी किताब, उन में मथां सज़ा कुझु नरमीअ जी हुजे। रजम सां त उको मुको मरंदो न, मथां हुते 80 कोड़ा हुजनि, मथां कुझु फटका हुजनि, भला उको मुको माण्हू न मरे, मथां कुझु ॾंडु बंडु भरे जान छुटे। इन बहाने सां त शरीयत मोहम्मदीअ में माना कुझु नरमी हूंदी। आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मसालो खणी आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर पाक जी आयत पढ़ी ॿुधाई त वाह, हिन में त सज़ा ॿिन्हिनि जे लाइ रजम लिखियल आहे, ॿिन्हिनि खे सज़ा मिलंदी। अचे हिननि गोड़ कयो, न न न, इहो ज़ुल्म आहे, इहो ज़ुल्म आहे, एॾी वॾी सज़ा, बसि मरी वञनि, ॿिन्हिनि खे मारियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चङो भला जेकॾहिं क़ुर पाक जे हुकुम ते अमल करण में तव्हांखे ज़ुल्म ऐं ॾाढो थो लॻे, भला पोइ तौरात जे मुताबिक़ था फ़ैसिलो कयूं, तव्हां संदन पंहिंजे किताब खणी अचो। पोइ चयूं हा ठीकु आहे। हाणे तौरात खणण विया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां यहूदियुनि में वॾो आलिम कहिड़ो आहे? चयूं अब्दुल्लाह बिन सराया वॾो आलिम आहे, वठी अचो हुनखे बि। वठी आया हुनखे बि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे फरमायो त भाउ जेकॾहिं मर्द औरत ज़िना कनि ऐं शाहिदनि सां साबित थी पवे त सज़ा हुनजी छा आहे? तौरात खणी आहे, पढ़ी ॿुधाए। हाणे इहो अब्दुल्लाह बिन सराया, अब्दुल्लाह बिन सूरिया नालो अथसि। पोइ उहो तौरात खणी आयो, तौरात पढ़णु लॻो, पढ़ंदो आयो। जंहिं आयत में ज़ानीअ मर्द ऐं औरत जी सज़ा लिखियल आई उते ईअं तिरी रखी, ॿियूं आयतूं ईअं पढ़ी वरी होॾां अॻिते हलणु शुरू थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हिकिड़ो सहाबी सॻोरो जो इब्तिदा में अब्दुल्लाह बिन सलाम, इब्तिदा में यहूदियुनि जो आलिम हो, हाणे मुस्लमान थी चुको हो। यहूदियुनि जे आलिम हुजण जे बिना ते हुनखे तौरात जो इल्मु हो, तौरात पढ़ी चुको हो, ख़बर हुअसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रड़ करे चवणु लॻो त साईं अब्दुल्लाह बिन सूरिया जेको आहे न, उहो छॾे वियो उहा आयत।
वो आयत छॾियो थो वञे जंहिंमें ज़ानी मर्द ऐं औरत जे सज़ा जो मसइलो लिखियलु आहे। उथी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं उनजो हथु ईअं खयईं, हथु परे करे पोइ उहो आयत पाण पढ़ी ॿुधाए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं आयत छॾे करे होॾां ॿी थो पढ़े, पकड़िजी पियो त सभिनी जे साम्हूं हुननि जो इहो कूड़ ऐं उहा जेका ज़मींदार माण्हू खे बचाइण जी टल पकड़िजी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे तौरात जे उसूल मुताबिक़ उन ॿिन्हिनि खे सज़ा रजम जी ॾियाराई, ॿिन्हिनि खे क़तल कयो वियो, चुटे मारियो वियो पथरनि सां। पोइ हीअ यहूदी वधीक सख़्तु थी विया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, एतिरो सख़्तु थिया जो नऊज़ बिल्लाह जीअं पोइ तीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुक़ाबले जे लाइ तयारु, जंग जे लाइ तयारु। छो त ज़मींदारनि खे सज़ा लॻी वई न, हू त कोशिशि करे ग़रीब ते सज़ा लागू कंदा, अमीर खे त बचाईंदा कंहिं न कंहिं तरह सां। त बाबा तौरात में अमीर जे लाइ इहो कानून कोन्हे को, या अॼु इहा आयत कान्हे का, या हुननि नओं छापो तौरात जो छपरायो, हुन मां इहा आयतूं कढी छॾियऊं, हुन में लिखियल ई कोन। पोइ जेकॾहिं कोई बहस कंदो त मां तौरात में लिखियल आहे, किथे हलिया ॾेखार, ॻोल्हे ॻोल्हे तकलीफ़ थो न लभे, नए छापे में आहे ई कोन लिखियल। कोई पुराणो छापो खणी अचे त चई न न असांजो हिन ते ईमान आहे, इहो तव्हांजो आहे। ईअं मटाए छॾियऊं तौरात खे। वॾेरनि माण्हुनि जे करे हिकिड़ो छापो आहे, ग़रीबनि जे करे ॿियो छापो आहे, मट सट सज़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे लॻराई। अल्लाह तबारक व तआला हुन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हीअ आयतूं क़ुरान पाक जो नाज़िल फरमायूं। अलम तरा इलल लज़ीना ऊतू नसीबम मिनल किताब युदऊना इला किताबिल्लाहि लियहकुम बैनहुम सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम वहुम मुरिदून। अल्लाह से फरमाए तो सोना नबी ॾिठई उन्हनि माण्हुनि खे जिन खे तौरात जो कुझु हिसो ॾिनो वियो आहे त तव्हांजे ज़िंदगीअ जे हर मसइले जो हल हिन हिसे में लिखियलु आहे, हितां पंहिंजो हल खणो। जिन खे किताब ॾिनो वियो आहे तौरात जो, ॾिठई उन्हनि माण्हुनि खे युदऊना इला किताबिल्लाह, जॾहिं उन्हनि जी ग़लती थी थिए पोइ उन्हनि खे फ़ैसिले जे लाइ उन किताब जे तरफ़ सॼो थो वञे, लियहकुम बैनहुम, जीअं उन किताब जे ज़रिए उन्हनि जो फ़ैसिलो कयो वञे। सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम वहुम मुरिदून, त हिकिड़ो तबिको उन्हनि मां मुंहुं फेराए थो, न न न इहो फ़ैसिलो क़बूल कोन्हे। छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खणी आया, पहिरियां फ़ैसिलो तौरात ॾे खणी विया, ॻरो लॻो न, पोइ हुज़ूर जन ॾे आया, क़ुर पाक जी आयत जॾहिं पढ़ी वई त वरी हिकिड़े तबिके जो न न इहो सख़्तु फ़ैसिलो आहे। वरी तौरात खे जॾहिं खणी आया त क़ुर पाक ऐं तौरात जो मसइलो हुकुम साॻियो ई हो। जॾहिं साॻियो ई हो त पोइ सज़ा मजबूरन लागू करणी पई, ऐं उहो लिकाए पियो, बचाए पियो, उहा ॻाल्हि बि पकड़िजी पई त हाणे वधीक ॾोही थी पिया, सज़ा लागू थियणु हक़ थी पई। अल्लाह तबारक व तआला फरमायो सुम्मा यतवल्ला फरीकुम मिनहुम, सोना ॾिठई हिकिड़ो टोलो कीअं पियो फिरे, वहुम मुरिदून, कीअं पिया मुंहुं मोड़ी वञनि, भॻा वञनि। सवाल पैदा थियो, जॾहिं तौरात आसमानी किताब हो, अल्लाह ताला जे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियल हो, ऐं ही मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आणे चुका, तौरात खे अल्लाह जो आसमानी किताब मञे चुका, पोइ बि उन ते अमल छो कोन पिया कनि? कहिड़ो फाहो पियो अचे न? किताब अल्लाह ताला जे तरफ़ खां, पैगंबर अल्लाह जे ज़ात जो मञे बि चुका आहिनि, पोइ बि अमल नथा कनि। सवाल हिकिड़ो हो त हिकिड़ा मञनि था, हिकिड़ा नथा मञनि, छा चकर आहे इहो? अल्लाह तबारक व तआला हुनजो वजह फरमायो, जवाब ॾींदे फरमायो ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लन तमस्सना अन्नार इल्ला अय्यामम मादूदात। चवंदा त बाबा असां तौरात ते अमल कयूं या न कयूं, पाबंदी कयूं अहकामनि, शरीयत जे अहकामनि जी, मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत जी असां पाबंदी कयूं या न कयूं, असांखे सज़ा कोन लॻंदी। अरे नाफ़रमान जे लाइ सज़ा लिखी पई आहे तौरात में, सभिनी खे लॻंदी, नाफ़रमान खे तव्हां कोन लॻंदी, असांखे कोन लॻंदी। छो? चए असां जे कयूं न, असां इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद जाऊं, असां इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां आहियूं न, बनी इसराइल। इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो आहे हिकिड़ो, याकूब अलैहिस्सलाम जो नालो हिकिड़ो बनी इसराइल आहे। ऐं याकूब नबी सां अल्लाह ताला वाइदो कयो त तुंहिंजी औलाद खे तबाह कोन कंदुसि, सज़ा न ॾींदुसि। याकूब नबी सां वाइदो चल आहे, असां हुनजी औलाद में आहियूं। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां असांजो ईमान आहे, यकीन आहे, एतिक़ाद आहे, असां इब्राहिम नबीअ खे मञींदा आहियूं, इन जे करे असांखे सज़ा कोन मिलंदी। हा, जेकॾहिं भला असांखे कंहिं ग़लतीअ जे करे सज़ा मिली बि न त पोइ इल्ला अय्यामम मादूदात, चंद ॾींहं, हीअं 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 करे ॾेखारींदा, हीअं चंद ॾींहं,
और चंद ॾींहं माना चवंदा या त 7 ॾींहं 7 ॾींहं या त 40 ॾींहं चंद जो इतलाक इन्हनि अददनि ते वञे पियो 7 ॾींहं 40 ॾींहं जहन्नम में सज़ा पोइ वरी निकिरंदासीं असां बाक़ी ॿिया जेके माण्हू सज़ा जे तौर ते पिया सड़ंदा वग़रहम फी दीनिहिम मा कानू यफ्तरून अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्हनि खे पंहिंजे एतिक़ाद पंहिंजे ग़लति ज़हन ठाहिण जे करे हिननि जो दीन हिननि जी सोच हिननि जो फ़िक्र जो उबतो थी वियो हिननि जी ग़लति दीनदारी हिननि खे धोखे में विधो मा कानू यफ्तरून इहा ग़लति दीनदारी ग़लति अक़ीदो जेको हिननि पाण हथ सां पंहिंजे लाइ घड़ियो हो इन हुननि खे धोखे में विधी छॾियो चलो दुनिया जे माण्हुनि जे आॾो त आकामनि में हेरा फेरी करे उन्हनि खे मुतमइन करे पिया वञनि ॻाल्हाइण में चालाक हुआ माण्हुनि खे मुतमइन करण में वॾा ज़ोरावर हुआ ज़बानी ताक़त उन्हनि जी वॾी हुई ॿिए खे मंझराइण में वॾो ज़ोर रखनि पिया माण्हुनि खे त मंझराए वञनि पिया पर मरंदा जॾहिं क़यामत जे ॾींहुं ईंदा फ़कैफ़ इज़ा जमअनाहुम लियौमिन ला रैब फ़ीह उन ॾींहुं कीअं कंदा जंहिं ॾींहुं असां हिननि खे जमा कंदासीं क़यामत जे मैदान में जंहिं क़यामत जे ॾींहं जे अचण में कोई बि शक कोन्हे उन ॾींहुं कीअं कंदा हिते त कनि था माण्हुनि सां चालाकियूं पाण बचाइनि था उते कीअं कंदा ववुफ़ियत कुल्लु नफ़्सिन मा कसबत वहुम ला युज़लमून अल्लाह जी फरमायो उन ॾींहं जी वॾे में वॾी ख़ासियत इहा आहे त उन ॾींहुं हर माण्हूअ खे पंहिंजे कए जो बदिलो मिलंदो हिननि जा अहिड़ा जेकर अमल आहिनि करतूत आहिनि हिते ई तौरात जी मुखालिफ़त मुंहिंजे नबीअ जे साम्हूं अचे करे गुस्ताखी चवनि था ज़ुल्म आहे जॾहिं त क़ुर जो हुकुम आहे तौरात जो हुकुम साॻियो ई आहे ऐं क़यामत जे ॾींहुं हर माण्हूअ खे पंहिंजे कए जी सज़ा मिलंदी हर ग़लतीअ जी सज़ा मिलंदी उन महिल कीअं कंदा ऐं असां सवाल पैदा थियो थोरो सम्झण जे लाइ या रब्बुल आलमीन तव्हांखे गुस्सो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाफ़रमानी बि कई अथऊं चयूं त ज़ुल्म आहे पंहिंजे तौरात खे जेको अल्लाह जो किताब हो मूसा अलैहिस्सलाम पैगंबर जो मिलियल हो ऐं पाण मज़हबी माण्हू हुआ ऐं हू वॾो आलिम हो जेको तिरीअ ते लिकाए करे पढ़ी पियो ॿुधाए यहूदियुनि जो आलिम हो अब्दुल्ला बिन सूरिया पोइ उन्हनि ते तव्हांखे कावड़ ऐं गुस्सो आहे कावड़ ऐं गुस्से में न जेका सज़ा लागू कबी आहे उहो कुझु वधी वेंदी आहे चंबो हिकिड़ो हणणु चाहिबो आहे पर 2 हणी वेंदो आहे माण्हू कावड़ गुस्से में या रब्बुल आलमीन तव्हां न चओ था त सुम्मा तुवफ़्फ़ा कुल्लु नफ़्सिन मा कसबत ववुफ़ियत कुल्लु नफ़्सिन मा कसबत वहुम ला युज़लमून हर कंहिंखे पंहिंजे कए जो बदिलो मिलंदो ज़रा कावड़ सरसो आहिनि त पोइ सज़ा वधीक त न मिलंदी न अल्लाह ताला फरमाए वहुम ला युज़लमून ज़ुल्म कंहिं ते बि कोन थींदो असांजी अदालत में अगरि सज़ा बि कंहिंखे लॻंदी त ज़ुल्म न थींदो उलमा इकराम लिखियो आहे त ज़ुल्म जा 2 मतिलब आहिनि हिकिड़े माण्हूअ जो ॾोह हुजे थोरो सज़ा लॻेसि वधीक अल्लाह से फरमाए थो इहो बि ज़ुल्म आहे इहो बि न थींदो हिकिड़े माण्हूअ जूं नेकियूं हुजनि घणियूं उनखे नेकियूं ॻणे ॾिजनि थोरियूं इहो बि ज़ुल्म आहे इहो बि न थींदो नेकियुनि खे खुटाए बि ज़ुल्म न कंदासीं सज़ा खे वधाए बि ज़ुल्म न कंदासीं 2 पासा ज़ुल्म जा असां वटि कोन्हनि तव्हां कंदा आहियो ईअं कावड़ हिकिड़े ते हूंदी आहे सज़ा ॿिए खे बि लॻी वेंदी आहे सुकनि जे करे सावा बि सड़ी वेंदा आहिनि तव्हां ई चवंदा आहियो असां हर भरू सुकनि जे करे सावनि खे कोन साड़ींदा आहियूं हा उन साए खे साड़ींदा आहियूं जंहिंजो जुर्म हूंदो आहे त उन्हनि नाफ़रमाननि जे विच में रही करे उन्हनि खे हक़ सच चयईं छो न पोइ इन ज़ुल्म जे करे बि ज़ालिम आहे पोइ गॾु सज़ा ॾींदा आहियूं हरूभरू न सभु ज़ुल्म जे ज़िमरे में ईंदा पोइ सज़ा खाईंदा हाणे ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो निकितो जंहिंजे लाइ अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो सुहिणा नबी ॾिठई उन्हनि माण्हुनि खे जिन खे तौरात बि मिलियो हो पोइ बि ज़ुल्म सॼो वियो उन्हनि खे आसमानी किताब जे तरफ़ अचो हिन किताब जे ज़रिए फ़ैसिलो कयूं पोइ बि फिरी आहे ख़बर न इहे छाजे करे चवनि था त असांखे अल्लाह ताला जा वेझा माइट आहियूं अहिड़नि पैगंबरनि जा असां ताबेदार आहियूं जिन सां अल्लाह ताला जो वाइदो छला सज़ा कोन ॾींदो बसि कोन मिलंदी भला जे मिली बि त बि थोरा ॾींहं पोइ हिन ग़लति फ़हमीअ में पियल आहिनि तॾहिं हे एॾी ज़िदियत था कनि ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो आहे गहरीअ नज़र सां जॾहिं ॾिठो वियो त अल्लाह तबारक व ताला उन ज़माने जे यहूदियुनि जे क़ौम जे अंदरि हिकु ग़लतीअ जे सज़ा जो बयानु क़ुर पाक में करे उम्मत मुहम्मदीअ खे सबक़ु ॾिनो त मुंहिंजे नबीअ जे दौर में मुंहिंजे नबीअ जे साम्हूं यहूदियुनि जो वॾो आलिम उहो पंहिंजे तौरात किताब जे
निस्बत सां उन जे मातहत थी करे अमल नथो करे त असां उनखे बि सज़ा पंहिंजे नबीअ जे साम्हूं ॾियारियूं था, पंहिंजे नबीअ जे हथारां सज़ा ॾियारियूंसि था। तव्हां जेकॾहिं मुंहिंजे नबीअ जा उम्मती थी करे क़ुर पाक जे अहकामनि जे मुताबिक़ न हलंदव त पोइ यादि रखो सज़ा तव्हांखे बि ॾींदासीं। इज्तिमाई न सही, इनफिरादी ॾींदासीं। इनफिरादी कॾहिं माण्हुनि जे साम्हूं थींदी त कॾहिं वरी लिख चप में थींदी, सज़ा मिलंदी। सुधरी वञो मथां क़ुर पाक जे आयतुनि में कुझु ॻाल्हियूं तव्हांखे ॾुखियूं लॻनि, पोइ चओ त असां इन ॻाल्हि खे कोन वठंदा आहियूं, पोइ उन्हनि यहूदनि वांगुरु। छो त शरीयत जा अहकाम सभु ईमानदार माण्हूअ जे आॾो त सभु सवला, बसि अलाह जो रब मिठे जो हुकुम आहे, हीअ शइ छॾणी आहे त बसि छॾणी आहे। हराम जा आदी थी विया आहियूं, कूड़ जा आदी थी विया आहियूं, गिला जा आदी थी विया आहियूं, कोन था छॾियूं। पर जे अल्लाह ताला जे क़ुर जी आयत अची वञे ऐं हिकिड़ो माण्हू चए बसि रब मिठे जो हुकुम आहे, छॾणो आहे त छॾणो आहे, शराब कोई पियो जे आदी हुजऊं। अल्लाह से क़ुर पाक में नाज़िल कयो आहे, भञी छॾ इहे मट, हारे छॾ हिनखे, वेलो करेसि, न पीबो। मोमिन पके माण्हूअ जे लाइ मसइलो आसान आहे, पर जेके हेराक थी विया आहिनि, जंहिंजो ईमान कचो पको आहे, उहे ज़रा इन आदतुनि जा जेके आदी थी विया आहिनि बुराइनि जा, उहे ई आयतूं ॿुधंदा बि आहिनि, पोइ बि कोन छॾींदा आहिनि बुरायूं। ॿुधंदा बि आहिनि चोरीअ जूं आयतूं, ॿुधंदा बि आहिनि ज़िना जूं आयतूं, ॿुधंदा बि आहिनि शराब जूं आयतूं, ॿुधंदा बि आहिनि पराए माल खे फॿाइण जूं आदतूं, ॿुधंदा बि आहिनि यतीमनि जो फॿाइण, मिसकीननि ज़ईफ़नि जो फॿाइण जो सज़ा जो बयान, पोइ बि कोन था छॾनि। पोइ माना मुस्लमान हूंदे हिकिड़ियुनि आयतुनि ते अमल कनि था, निमाज़ रोज़े वारनि ॻाल्हियुनि ते, सदके ख़ैरात वारनि ते, ऐं बाक़ी ओड़ा सज़ा वारनि ॻाल्हियुनि खे छॾे था वञनि। हिननि आयतुनि गहराईअ सां इहो सबक़ सेखारियो असां मुस्लमाननि खे त तव्हां जेकॾहिं अहिड़ी ज़िंदगी था गुज़ारियो, पोइ तव्हां में हुन दौर जे यहूदनि में फ़र्क़ु कहिड़ो? उहो बि अधु लिकाए करे अध ते अमल कनि था, तव्हां बि अध खे छॾे करे अमल था कयो। हुननि में ऐं तव्हां में किरदार त ॿिन्हिनि जो हिकु जहिड़ो आहे, सज़ा बि ॿिन्हिनि जी हिकु जहिड़ी थींदी। लिहाज़ा तव्हां मुंहिंजे नबीअ जा उम्मती आहियो, अॻुवाट ॿुधायो त छॾिया तव्हांखे, मथां चओ त कंहिं कोन ॿुधायो। अलम यातिकुम नज़ीर, पुछंदो मां क़यामत जे ॾींहुं त कोन आया तव्हांखे ते ॼाणण वारा, क़ुर ॿुधाइण वारा कोन आया तव्हां ॾे? पोइ चवंदो त भला क़द जाअना नज़ीर, हा हो साईं ते ॼाणण वारा आया हा। फ़कज़्ज़बना व क़ुलना मा नज़्ज़ल अल्लाहु मिन शै, रब मिठा असां त हुनखे कूड़ो चयो, जेके असांखे ॾेजारींदा हुआ, क़ुर पढ़ी ॿुधाईंदा हुआ, तुंहिंजी कावड़ ऐं गज़ब ॿुधाईंदा हुआ, असां हुनखे कूड़ो चवंदा हुआसीं। व क़ुलना मा नज़्ज़ल अल्लाहु मिन शै, असां हुनखे ईअं चवंदा हुआसीं त अलाह इहे शयूं नाज़िल कोन कयूं आहिनि, तव्हां मुलनि जूं ठहियल, ईअं चवंदा हुआसीं असां। अल्लाह ताला फरमाए थो पोइ मयार न ॾिजो, असांखे सज़ा मिलंदी। त ॾिसो क़ुर पाक जी तालीम केॾी साफ़ शफ़ाफ़ आहे, केॾी चिटी आहे। असां मुस्लमान पोइ बि क़ुर पाक जे तालीम खां बेख़बर आहियूं, परे आहियूं, अमल करण खां क़ासिर आहियूं, खुटल आहियूं। असांजे मथां लाज़िम आहे क़ुर पाक जी तालीम सिखूं, वक़्फ़े वक़्फ़े सां जेका आयत जेतिरो इल्मु असांखे थींदो वञे उन ते अमल कंदा वञूं, अमल कंदे उनजे मथां पाबंदी कंदा वञूं, सिखंदा वञूं, सुधरंदा वञूं। जे न त पोइ इहा सज़ा जेकॾहिं असां वटि अची वई, वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा, अल्लाह से फरमायो त मुंहिंजे पकड़ वारो हथु पइजी वियो त पोइ मां न छॾींदुमि कंहिंखे बि, सेकंड जी बि मोहलत न ॾींदुसि। यादि रखो, सेकंड जी बि मोहलत न ॾींदुसि, हिकिड़ी अॻिते पोइते बि न कंदुसि हुनखे, जाते पकड़ियोमांसि उते सज़ा। क़ुर पाक जूं आयतूं हेॾियूं चिटियूं आहिनि। अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे बि इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।